बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सामाइन। अवां खे पंहिंजे चैनल शियाज़ कलर्स में अचण ते भली कार चऊं था। असां इन चैनल ते अक्सर इस्लामी वाक़ियात ऐं मजलिसूं शेयर कंदा रहंदा आहियूं। अगरि अवां असांजे चैनल में नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अवां वटि बआसानी पहुची सघे। अचो त हिन मौज़ू जी तरफ़ हलूं। रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद मौला कायनात अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम खां मौला कायम आले मोहम्मद इमाम महदी इमाम ज़माना अजल्लल्लाहु तआला फ़रजहु ताईं इमामत जो अहिड़ो सिलसिलो आहे जंहिंजे ज़रिए तौहीद, क़ुरान ऐं वही ऐं रिसालत बाक़ी आहे, बल्कि हिन सिलसिले क़यामत ताईं अल्लाह पंहिंजे निज़ाम खे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिनी आहे त हू पंहिंजूं जानियूं त ॾेई सघनि था, पर दीन मुबीन खे वक़्त जे फ़िरौननि जे हथां रांदीको बणिजण कोन ॾींदा। याने जंहिं मक़सद जे लाइ अल्लाह से उन्हनि आइमा मासूमीन खे पैदा कयो आहे उन्हनि पंहिंजी ज़िमेदारी अहसन नमूने सां निभाई आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।